जेको अल्लाह कुल कायनात जो तनहा ख़ालिक, ज़मीन ने आसमान जो अकेलो मालिक है। अल्लाह ताला जी मुख्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मते, ख़ुसूसन पंहिंजे प्यारे पैगम्बर आख़िरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मते अल्लाहुम्मा सल्लि व बारिक वसल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा, बुज़ुर्गों, नौजवान साथियों ने मुझे इस्लामी माओ ने भेणों, अॼु हिन जुमे में ख़ुतबे जो उनवान है ईद मीलादुन नबी तारीख़ जे आईने में। ही रबियुल अव्वल जो महीनो है। इस्लामी महीनो रबियुल अव्वल हिकिड़ो मुबारक महीनो है। मुबारक एतिरे लाइ करे कि हिन ही महीने जे अंदर अल्लाह ताला तमाम इंसानियत मते वॾो एहसान कयईं, वॾो फज़ल ने करम कयईं जे अल्लाह ताला जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया में पैदा कयईं। ही उहो महीनो है जंहिंमें नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत यानी पैदाइश थई। किन तारीख़ जो थई तंहिंमें इख्तिलाफ़। अक्सर जो तारीख़दान आई, इतिहासकार आई, जो उलमा आई, उन्हें लिखियो हुयो जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश जो थई है वो 9 रबियुल अव्वल जो थई है। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात हिन ही महीने में थई है। अने वफ़ात जे बारे में मिणी जो इत्तिफ़ाक़ है, कंहिंजो इख्तिलाफ़ न आहे। मिणी जो इत्तिफ़ाक़ है, एग्री मड़े इन ॻाल्हि मथे जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात 12 रबियुल अव्वल जो थई। पैदाइश जन्म ही 12 जो थियो कि ना थियो इन में इख्तिलाफ़ है, पर वफ़ात 12 में थई है, इन में कंहिंजो इख्तिलाफ़ न आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जैं ॾींहं में पैदा थिया वो ॾींहुं सोमवार जो ॾींहुं है। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सोमवार जो सब्सक्राइब ॾींहुं नबी करिएगा। अकरम तो इंशाल्लाह फिर सल्लल्लाहु अलैहि मुलाकात होगी, वसल्लम दुआ में याद पैदा थिया। रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सोमवार जो ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे वही नाज़िल थई। सोमवार जो ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के मां मदीने हिजरत कयो। अने सोमवार जो ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया के छॾे आख़िरत क़िस्म में वेंदा रहिया। ई मणे सोमवार जा ॾींहं आहिनि। हाणे पाण ॼाण हलो ईद मीलाद जो पंहिंजा मुस्लमान भाउ मनाई था, उन्हीं जी जो दिल में जज्बो है इताअत जो, मोहब्बत जो, इश्क जो, उन मथे पाण शक नथा कयूं। पाण मञूं था जो उन्हीं के पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से बेहिसाब मोहब्बत है। पण मोहब्बत जो रही इन मोहब्बत के ज़ाहिर करणो, इन मोहब्बत जो इज़हार करणो, इन जे बारे में पाके पांजो दीन इस्लाम पूरो ॾसे थो। पूरो ये वस्तु मोहब्बत जी अलामत आहे कि जैं ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा थिया उन ॾींहुं पाण जश्न मनायूं, पाण जुलूस कढूं, पाण झंडा लॻायूं, पाण नारा हणूं, पाण नात पढ़ूं, जेकी पण थिए थो, जेकी पण थिए थो, पूरो ई मणे मोहब्बत जी निशानी अलामत आहे। जेकॾहिं मोहब्बत जी निशानी ने अलामत आहे तो जो कोई माड़ो नता कई न जै ना ही कयो पर उ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत नता रखे। भाई जेकॾहिं जुलूस कढणो, जश्न मनाइणो, ईद मनाणी, झंडा लगाना, नात पढ़नी,
ई मड़े जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत जी निशानी आहे त कोरो ऊ माण्हू जंहिं अॻियां ई कम नाई कया ने अॼु पण नथा कयूं उहो अल्लाह जे नबीअ से मोहब्बत नथा रखें। हिकिड़ो सवाल है, मोहब्बत मुसलमान मिणी के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से आहे। अने अहिड़ो को पण इंसान जेको पिंड के मुसलमान समझे तो, मुसलमान चए तो, उन इंसान जी दिल में जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत न आहे त उहो माण्हू मुसलमान आहे ज न। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमाइन। आम जा को पण इंसान तेस ताईं ईमान वारो की न थी सघंदो जेस ताईं ओ पिंड जे माउ पीउ खां वधारे, औलाद खां वधारे ने मिणी इंसान खां वधारे मूं से मोहब्बत करे। तो पंहिंजो तो अकीदो है, ईमान है। जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत जो कोई कि ईमान है, जंहिं वटि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत न आहे उन वटि ईमान ज न आहे। पण मोहब्बत ज़ाहिर कीअं थींदी? अचो हिकिड़ी हदीस तव्हांखे सुणायां। मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु शाम या यमन में जा पाछा वरिया, मुल्क में जा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थिए था अने अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सजदो कयूं था। कुला कयो सजदो मोहब्बत में। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से एतिरी मोहब्बत वई जे अची करे सजदो करे छॾियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोके लाथो, मुआज़ ही करो कयूं। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आउं मुल्क शाम के वियो हुउसि, उते ॾिठो जे उते जा माण्हू जेको रहिया पिन जे बुज़ुर्ग के, पिन जे वॾे के सजदो कयूं था। ऐं असांजा मिणी कता वॾा आयो, मिणी कता वॾा आयो त ऐं वधारे हक़दार आयो जे असीं आंखें सजदो कयूं। मोहब्बत है जे हू माण्हू मोहब्बत में पिन जे बादशाह के, पिन जे बुज़ुर्ग के, पिन जे वॾे के सजदो कयूं पिया त असांखे पण आसे मोहब्बत है, असीं आंखें सजदो कंदासीं। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंखे पण सजदो करणु जाइज़ न आहे। मोहब्बत हुई पर मोहब्बत जो जेको तरीक़ो हो सजदो करणु ग़लति हो। इते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोके छॾियो। अॼु पण पांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत आहे, पर मोहब्बत ज़ाहिर करे जो तरीक़ो कहिड़ो आहे। अचो कुरान का पुछो। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए तो, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं फरमायो ऐं चओ, जेकॾहिं ऐं अल्लाह ताला से मोहब्बत रखो था, आंखे अल्लाह ताला से मोहब्बत आहे त नबी फरमायो जे ऐं मुंहिंजी इत्तिबा कयो, मुंहिंजी पैरवी कयो, मुंहिंजी ॻाल्हि मञो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हुक्म ॾिनो उन हुक्म मथे हलो, ये नबी से मोहब्बत है। 12 महीने में खाली जुमू पढ़णू, नमाज पढ़नी न, बांग मथे ध्यान ॾियणो न, खुराफात में जिंदगी गुजारणी ने 12 रबियुल अव्वल अचे त पिंड के मिणी कता वॾो आशिक समझणो नबीअ जो। ने ॿिया उहो माण्हू जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर हुक्म मथे अमल कंदा हुआ, 5 वक़्त नमाज पढ़ंदा हुआ, नबीअ जे नाले मथे पंहिंजी जान कुर्बान करण लाइ करे तैयार हुआ, उन्हीं खे गुस्ताख चवणो ये केॾा जो इंसाफ़ है। ईद मिलाद जी शुरूआत क्या न थई, ॿ ॻाल्हियूं आंखे ॾसी ने पोइ असल ॻाल्हि मथे पाण अचींदासीं। हिकिड़ी हदीस तेनो पहिरां सुणी गिनो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पांचों ॻाल्हि कुरान ने हदीस नो 12 हुनियूं कीनो ने हदीसों बिल्कुल सही। खैरुन नासी करनी सुम्मा अल्लज़ीना यलूनहुम सुम्मा अल्लज़ीना यलूनहुम। ई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बोल आई। माण्हू में जा बेहतरीन माण्हू, बेहतरीन ज़मानो मुंहिंजो ज़मानो है, अने तंहिंखां बाद जेको ज़मानो अचींदो उहो, ने तंहिंखां बाद जेको ज़मानो अचींदो उहो। ई 3 ज़माना बेहतरीन ज़माना आहिनि।
कर्न चवाजे 100 साल के सदीअ के मुंहिंजी सदी जंहिं सदीअ में आऊं आहियां इहा सदी बेहतरीन सदी है। तंहिंखां बाद जेको सदी 100 साल अचींदा उहो पण बेहतरीन 100 साल हूंदा। तंहिंखां पुठियां जेको 100 साल अचींदा उहो पण बेहतरीन 100 साल, यानी टोटल 300 साल बेहतरीन साल आहिनि। इन्हीं 300 साले में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिंड मौजूद हुआ, साहबा किराम मौजूद हुआ, ताबईन मौजूद हुआ, तबा ताबईन मौजूद हुआ। ये इन्हीं जो ज़मानो है। इन्हीं 300 सालें जे अंदर इमाम अबू हनीफा, इमाम मालिक, इमाम अहमद बिन हम्बल, इमाम शाफी रहमहुल्लाह अजमाइन, ये चारों इमाम मौजूद हुआ। इन्हीं 300 साले में इमाम बुखारी, इमाम मुस्लिम, इमाम तिरमिजी, इमाम नसई, इब्ने माजा जेकी हदीस ने किताब लिखियो ई मड़े इमाम इन्हीं ज़माने में मौजूद हुआ। ने इन ज़माने जे बारे में, साहबा किराम जे बारे में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिंड जी उम्मतीअ खे हुक्म कयो हो जे इन्हीं जी ॻाल्हि के ऐं मज़बूतीअ से पकड़े लाइजा। ने अल्लाह ताला फरमाए फबे हुदा हो मुक़्तदिह, साहबा किराम जे रस्ते मथे हलो। हाणे पहलो सवाल ये है जे 300 साल जेको गुज़रिया, इन्हीं 300 साल जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेहतरीन 300 साल आई। इन्हीं 300 साले में ईद मीलाद मनाए जो कंहिं वटि को हिकिड़ो सबूत है? इन्हीं 300 साले में ईद मीलाद मनाए जो कंहिं वटि को हिकिड़ो सबूत हुए असांखे ॾेखारे, अॼु असीं मनाए लाइ करे तैयार आहियूं। हिकिड़ो सबूत ॾेखारे। 300 साले में कंहिं इंसान कॾहिं ईद ना ही मनाई। ये जेको शुरुआत थी है नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां 350 वरे पुठियां शुरुआत थी है। 364 हिजरीअ में फातिमी खलीफा जेको शिया हुआ, सुन्नी न शिया हुआ, मिस्र में हुकूमत हुई, उन्हीं इन जी शुरुआत कयूं। पोइ इनखे अॻियां वधाए वारो जेको बादशाह हो उन जो नालो अबू सईद अल काबूबरी। उहो इंसान जंहिं हिन ईद मीलाद के मिणी कता वधारे प्रोमोट कयो, इन मथे इनाम रखिया, जश्न मनाया, ने अॼु जेकी मड़े थिए पियो उहो मड़े उन खुराफत कया। ने पोइ इहा ईद हलंदे हलंदे सुन्नी में दाख़िल थी, इराक में आ वई। 300 साल पहला इन ईद जो किते नालो निशान पांखे मिले ज नथो। पिंड नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 63 साल जिंदगी गुज़ारियो, तंहिंमां 23 वरे नबी बनी करे विया न। इन्हीं 23 वरे में 23 फेरा रबियुल अव्वल आयो है। नबी जी जिंदगीअ में 23 फेरा रबियुल अव्वल आयो, वो तारीख़ पण आ वई जंहिं तारीख़ में पैदा थिया, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जश्न ना ही मनायो। अबू बकर सिद्दीक, उमर फारूक, उस्मान गनी, अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हुम अजमाइन, ये 4 खलीफा खुलफाए राशिदीन, इन्हीं जी जिंदगीअ में, इन्हीं जे दौर में, इन्हीं जी हुकूमत में रबियुल अव्वल हर वरे अचींदो हो। किते सबूत नथो मिले जे इन्हीं कॾहिं जश्न मनायो, कंहिं मां नथो मिले। तो करो उन्हीं जश्न ना ही मनायो तो उन्हीं के अल्लाह जे नबी से मोहब्बत न हुई। जेकॾहिं जश्न मनाइणो, ईद मनाइणी, इहे जेकॾहिं मोहब्बत जी निशानी आहे तो करो अबू बकर के, उमर के, उस्मान अली रज़ी अल्लाह ताला अन्हुम के अल्लाह जे नबी से मोहब्बत न हुई। पंहिंजी मोहब्बत गमे एतिरी वधी वञे, पंहिंजी मोहब्बत गमे एतिरी वधारे थी वञे, अबू बकर जी मोहब्बत जे हिकिड़े हिस्से जे बराबरि नथी थी सघे, उन्हें ना ही मनायो। कितां पण सबूत नथो मिले। पोइ जरा पां जश्न जे बारे में, ईद जे बारे में ॻाल्हि कयूं तो पंहिंजा मुस्लमान भाउ पांखे जवाब ॾींदा जे ये ईद जेको रही ई नबीअ से मोहब्बत जो इज़हार है। जे माण्हू खे ख़बर पए जे असांजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन ॾींहुं पैदा थिया आहिनि ने असीं अल्लाह जे नबीअ से मोहब्बत रखूं था, तंहिंजो जवाब पांखे हदीस में मिली वेंदो। जे जिन ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा थिया उन ॾींहुं पांखे ईद मनाइणी, कुरो करणो है।
रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर सोमवार जो रोज़ो रखंदा हुआ। सोमवार जे ॾींहुं रोज़ो रखंदा हुआ। साहबा किराम पुछो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं सोमवार जो ॾींहुं रोज़ो कुला रखो था? तेरा फरमायो फीही वुलिदतु, सोमवार जे ॾींहं में मुंहिंजी पैदाइश थी है, ऐं पैदा थियो या दुनिया में मुंहिंजो जनम थियो तेरा सोमवार जो ॾींहुं हो। पिंड जी पैदाइश जी ख़ुशी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनायो आहियूं। पिंड जी पैदाइश जी ख़ुशी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनायो आहियूं, पर ईद जी शक्ल में न, रोज़े जी शक्ल में मनायो आहियूं। अने इहा ॻाल्हि यादि रखी लायो, इस्लामी शरीयत जो कानून ने क़ाइदो है, जिन ॾींहुं ईद हूंदी उन ॾींहुं रोज़ो की न हूंदो, जिन ॾींहुं रोज़ो हूंदो उन ॾींहुं ईद की न हूंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं ॾींहं में पैदा थिया उन ॾींहुं रोज़ो रखी करे पिन जी उम्मत खे ई सम्झायो जे जंहिं ॾींहं में आऊं पैदा थियो या उहो ॾींहुं ईद जो ॾींहुं नथो थी सघे, कुला ईद जो ॾींहुं रोज़ो न रखाजे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ो रखियो आहियूं। अने पां किताब खोलियूं, सही बुखारी मुस्लिम तिरमिज़ी जेकी हदीस जा किताब आहिनि, मिणी हदीस में पांखे मिलंदो किताबुल ईदैन, ईद जा हुक्म मिलंदा। ईद उल फितर, रमज़ान जी ईद कीअं पढ़ाजे, किन टाणे पढ़ाजे, केतिरियूं रकातूं, कहिड़ो मसला, मड़े किताब में लिखिया पिया आहिनि। ईद उल अज़हा, कुर्बानीअ वारी ईद, इन जा हुक्म कोरो कोरो ई, मसला कोरो कोरो ई, मड़े किताब में लिखिया पिया आहिनि। पर ईद मीलाद जो मसलो पांखे कंहिं हदीस जी किताब में कीन मिलंदो। ये असल ईद आहे ज न। हाणे जेकॾहिं इन ईद खे पां ऐड कयूं था, जोड़ियूं था, त क़ुरान करीम जी आयत सूरह माइदा आयत नंबर 3 जेको मूं आंखे साम्हूं तिलावत कई, उन आयत खे पां केॾा कंदासीं पोइ? अल्लाह फरमाए अल यौम अकमलतु लकुम दीनकुम, अॼु जे ॾींहुं मूं आंजो दीन आला करे मुकम्मल करे छॾियो, पूरो करे छॾियो। अने जेको वस्तु पूरी थी वञे, मुकम्मल थी वञे, उन में कंहिं वस्तु खे पां ऐड न करे सघूं। हाणे जेकॾहिं पां ऐड कयूं था त इन जो हिकिड़ो मतिलबु ई आहे जे दीन मुकम्मल न आहे। अने जेकॾहिं दीन मुकम्मल आहे त उन में पां ऐड करे न सघूं। ॿिन्ही में हिकिड़ी ॻाल्हि थींदी, ॿ ॻाल्हियूं कीअं न थी सघनि। ई इस्लाम जेको आहे ई लबालब भरियल गिलास आहे, इन में हिकिड़ो फुड़ो पण हाणे पां दाख़िल न करे सघूं। गिलास फूल भरियो पियो मांदई। इस्लाम जा जेकी पण हुक्म हुआ मड़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान करे ॾिनो। फरमायो हदीस में, मा तरक्तु शयअन युकर्रिबुकुम इलल्लाहि व युबइदुकुम अनिन नारि इल्ला अमरतुकुम बिही वमा तरक्तु शयअन युकर्रिबुकुम इलन नारि व युबइदुकुम अनिल्लाहि इल्ला नहैतुकुम अन। सुनो मुंहिंजा उम्मत जा इंसानो, अहिड़ो को पण अमल, अहिड़ी को वस्तु मूं छॾई न आहे जेको आंखे अल्लाह खे ओॾो कंदी वे, न दोज़ख खां दूर कंदी वे, उहो वस्तु मूंखे मांदई ॾसे छॾई आहे। हर को उहो अमल जेको अल्लाह खे ओॾो करे, दोज़ख खां दूर करे, उहो मड़े मूंखे सम्झाए छॾिया, मड़े ॾसे छॾिया आहिनि। ने उहो अमल जेको दोज़ख खे ओॾा कयईं, ने अल्लाह खां दूर कयईं, उन मिणी अमल खां मूं आंखे रोके छॾियो आहे। हाणे को अमल बाक़ी मूं छॾियो ज न आहे, त हीउ अमल क्यानो आयो को? मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पंहिंजी जेको मोहब्बत आहे उहो मोहब्बत पाण मिणी खे मुबारक वे, पर मोहब्बत जेको आहे उनजो इज़हार उहो थियणो खपे जे इस्लाम मङे थो। पंहिंजो जज़्बो ख़ासो आहे, जे नबीअ से मोहब्बत आहे, ख़ासी ॻाल्हि आहे। तंहिं लाइ करे पांखे तरीक़ो उहो अपनाइणो पवंदो जेको क़ुरान ने हदीस में जाए। सुवाऊं न हदीस, 3 माण्हू आया हुआ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर वारी उम्महातुल मोमिनीन वटि। अने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इबादत जे बारे में पुछियो जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरो इबादत कई था। तर ॾसियो उम्महातुल मोमिनीन नमाज़ पढ़े था, ज़िक्र कई था, ही कई था, जेकी अमल हुआ ॾसियो।
तर उन्हीं साहबा किराम चऊं जो अल्लाह जा नबी त अल्लाह जा नबी आहिनि, हू त को अमल न कई ओछो कई त उन्हीं खे त कीअं वांदो न आहे, अल्लाह उन्हीं जा अॻिला पोइला गुनाह मड़े माफ़ करे छॾे। तू त मासूम आहीं, पाण त गुनहगार आहियूं, पाण खे वधारे अमल कया खपे। जज़्बो ख़ासो आहे न, नीकी जो जज़्बो आहे, मोहब्बत वारो जज़्बो आहे, पाण खे वधारे अमल कया खपे, पाण गुनहगार आहियूं। उन्हीं में हिकिड़ो चए थो जे आउं सॼी राति तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदुसि, आराम कीअं न कंदुसि, सॼी राति तहज्जुद जी नमाज़, केॾी ख़ासी ॻाल्हि आहे न, नीकीअ वारी ॻाल्हि आहे, सवाब वारी ॻाल्हि आहे। ॿियो चए थो जे आउं सॼी ज़िंदगी रोज़ा रखंदुसि, हिकिड़ो ॾींहुं पण रोज़ो छॾींदुसि कीन। माशा अल्लाह, केॾी ख़ासी नीकी जी ॻाल्हि आहे। टियों इंसान चए थो, टियों साहबी चए थो आउं निकाह कीअं न कंदुसि, कुला न ॿार बच्चा हूंदा, न घर वारी, न घर, न व्यादई, कीअं कीअं हूंदो, ख़ाली अल्लाह अल्लाह कंदुसि पियो बसि। टिनी जो जज़्बो मोहब्बत जो, इताअत जो, नीकीअ जो, सवाब जो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पए थी टिनी खे रोकीअ था जे ही मुंहिंजो तरीक़ो न आहे। आउं रोज़ा रखां थो नफ़िल, पाण विच में छॾे पण ॾियां थो, आउं राति जो तहज्जुद जी नमाज़ पढ़ां थो, अने आराम पण कयां थो, आउं निकाह पण कयां थो, ने पोइ फरमायो हो फमन रागिब अन सुन्नती फलैस मिन्नी, जेको मुंहिंजी सुन्नत मां हथ कढी लाइ मूं मुंहिंजा आहे जिन। बिदअत हसना आहे, ख़ासी बिदअत आहे, ई पण ॻाल्हि थिए थी। इस्लाम जे अंदरि को पण बिदअत हसना आहे जिन। पाण हर खुतबे में सुनो था ने, हर खुतबे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ कुल्लु बिदअतिन ज़लाला, कुल्लु बिदअतिन ज़लाला, हर बिदअत गुमराही है। बिदअत कुरे के चवाजे नई वस्तु, नई इबादत जेको पाण पिंड बनाए लायूं सवाब जी नियत से, जज्बो खासो है, नियत खासी है, इरादो खासो है, पर मुंहिंजा अज़ीज़ भाइरो उहा आहे जिन, वो गुमराही है। इस्लाम पाखे मड़े हुक्म दसे ॾिने जेको पाखे करे जा हुआ। जेकॾहिं पाखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत आहे त पाण सोमवार जो ॾींहुं रोज़ो रखूं। रोज़ो रखणु ॾुखियो आहे, उञ सहन करणी, बुख सहन करणी, तकलीफ़ सहन करणी, ने हर हफ़्ते 12 महीने में हिकिड़े फिरा न, पाण त 12 महीने में हिकिड़े फिरा जश्न मनायूं था, ईद मनायूं था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिंड जी पैदाइश जी ख़ुशी हर हफ़्ते मनाईंदा हुआ, हर सोमवार जो रोज़ो रखी करे। रोज़ो रखो, जश्न मनायो रोज़े जे ज़रिए, ईद जे ज़रिए न। इस्लाम जे अंदरि 2 ईदूं आहिनि, ये 3 ईद ऐड थियल आहे ने, ऐड कंहिं कई आहे 350 वरे पुठियां शींहं हिन जे अंदरि ऐड कयूं आहिनि। मोहब्बत जा ॿिया मज़हर डिॻई, मोहब्बत जूं ॿियूं निशानियूं डिॻई, मोहब्बत जूं ॿियूं अलामतूं घणियूं आहिनि पाण वटि, पाण उहो मड़े अपनायूं। जे पाण जश्न मनाईंदासीं, जुलूस कढंदासीं त ॿिए वञी खे ख़बर पए जे अल्लाह जे नबीअ से केतिरी मोहब्बत आहे। जश्न मनाइणो, जुलूस कढणो नबीअ से मोहब्बत जी अलामत न आहे। नबीअ से मोहब्बत जी अलामत आहे फजर जी नमाज़ में सिर्फ़ में बीहणो। केतिरा चवनि था, हाँ अफ़सोस जी ॻाल्हि त इहा आहे जे बांग अचे पई, अल्लाहु अकबर, बांग चालू आहे, अने जश्न मनाए वारा, नबी जे नाले मथे कुर्बान थियण वारा आड़ मथे डांस कई पिया, नचे पिया, नमाज पढ़ण मस्जिद में नथा अचनि। कहिड़ी मोहब्बत आहे इहा? उहा नमाज जंहिं नमाज जे बारे में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छेली वसियत कयूं, छेली दुनिया में वञे था, सकरात जी हालत है, इन हालत में फरमाई था अस्सला अस्सला अस्सला, नमाज जो ख्याल रखजा, नमाज जी पाबंदी कजा, नमाज कायम कंदा। छेला अल्फाज, छेला बोल ईवा, उन नमाज के छड़े पां जश्न मनायूं ने पां समझो नबी से मोहब्बत है। पां जो दीन जेको है वो मुकम्मल है। इन दीन जे अंदर कंहिं हिकिड़े कलमे के हिकिड़े अखर के पण पां ऐड न करे सघो। ईद त लम्हा ई थई, पां कलमो भरियो था न, कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, ये कलमो जुड़ल है। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जुड़ल है, हर जगह तव्हांखे ईज मिलंदो। पण बांग जर अचे थी, छेले बाग जर मुअज़्ज़िन बांगो चए तो कुर चए तो ला इलाहा इल्लल्लाह,
चए तो पुठियां मोहम्मद रसूलुल्लाह चए तो नथो चए। अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह छेले पग ये अखर आवे था ना मोहम्मद रसूलुल्लाह कौन था चो जो खपे ना एतिरे लाइ करे नथा चओ जे मोहम्मद रसूलुल्लाह मोहम्मद पिन पाखे दसो न आयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नमाज लाइ करे बांग देवाजे जनाज़े जी नमाज में पा बांग नथा ॾियूं ईद जी नमाज में पा बांग नथा ॾियूं कुल्ला नथा ॾियूं एतिरे लाइ करे जे जेको इस्लाम पांखे सिखाए लाइ करे इंसान आयो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन पांखे ई ॾसियो आयो जे ईद जी नमाज में जनाज़े जी नमाज में बांग आइज न पा ऐड न करे सघूं। जनाज़ो पा पढ़ो था नमाज में पा ई समझो था नमाज में रुकू वे नमाज में सजदा वे अतहियात वे मड़े वे पर पा नमाज पढ़ो था जनाज़े जी रुकू कयूं था सजदो कयूं था अतहियात पढ़ो था न कुला मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांखे इंज ॾसियो आयो। नबीअ जी वाट के पा हेतिरो पंध पण छॾे न सघूं पिंड जी तरफ़ खां पा की ऐड न करे सघूं। को इंसान ये समझे जे हाणे जनाज़े में पा बांग ॾींदासीं मड़े माण्हू भेरा थी वञे गुनहगार थींदो। को इंसान ये शुरुआत करे जे जनाज़े में हाणे पा रुकू सजदो कंदासीं पांखे वधारे सवाब मिलंदो गुनहगार थींदो। को इंसान ई समझे जे ईद जी नमाज में पा बांग ॾींदासीं मड़े ईद मथे पुॼी अचे गुनहगार थींदो। ईअं जो इंसान जेको ॿी ईद खे 3 ईदूं बनाईंदो उहो इंसान पण गुनहगार थींदो। ही दीन मुकम्मल है हिन दीन में कंहिं वस्तु के ऐड करे जी को जरूरत नाहे। मोहब्बत पा मिणी के वधारे मोहब्बत हुअणी खपे। नबी जे नाले मथा जान कुर्बान थी वञे मां पे कुर्बान थी वञे माल मिल्कत कुर्बान थी वञे हर की वस्तु कुर्बान थी वञे तंहिं पण ऊची है। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो छेली ॻाल्हि आखिर सां ये बयान करणु चाहियां 12 रबियुल अव्वल 12 रबियुल अव्वल ऊ ॾींहुं है जंहिं ॾींहं में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया छॾे विया आहिनि। वफ़ात ने अॼु खां थोड़ो अरसो पहला थोड़ो टाइम पहला 12 रबियुल अव्वल के माण्हू वफ़ात चवंदा हुआ 12 वफ़ात ईद रबियुल अव्वल ईद त हेर नालो पियो आहे वफ़ात चवंदा हुआ कुला ख़बर वई जे हिन ई ॾींहं में वफ़ात थी है अने जंहिं ॾींहं में वफ़ात थी उन ॾींहं में कॾहिं जश्न न मनाराज। ही त उहो ॾींहुं है जंहिं ॾींहं में फातिमा यतीम थी है। ही त उहो ॾींहुं है जंहिं ॾींहं में आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा ॿियूं उम्महातुल मोमिनीन बेवाऊं थियूं हुयूं। ही त उहो ॾींहुं है जंहिं ॾींहं में मदीनो गमगीन थियो है। ही त उहो ॾींहुं है जंहिं ॾींहं में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लख़्ते जिगर फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा पिंड जे वालिद पिंड जे पे मथे उभी करे चए थी हाय मुंहिंजा पिय हाय मुंहिंजा पिय तूं असांखे छॾे न अल्लाह ताला वटि रवानो थी वियो हुयो। ही उहो ॾींहुं है जंहिं ॾींहं में साहबा किराम जा पग जेको आहे रफिया पे। ही उहो ॾींहुं है जंहिं में मदीने जे अंदरि रुअण जी आवाज़ आवाई ते रुअण जी। ही उहो ॾींहुं है जंहिं ॾींहं में फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा चवे ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं आजे मौत जी ख़बर जेको आहे जिब्रील खे ॾियूं था जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वटि वेंदा रहिया आहिनि। उम्मे ऐमन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मां आहे खीर पियारे हुए दावण ॾिने हुए उहा रोए थी साहबा किराम अचे था माट कराई त उम्मे ऐमन रू न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेंदा रहिया सबर कर चाऊं इन ॻाल्हि मथे नथी रुआं आऊं त एतिरे लाइ करे रुआं थी जे अॼु वटा जिब्रील जो ज़मीन मथे अचणु बंदि थी वियो आहे। ही उहो ॾींहुं है पाछा जर वरी आया साहबा किराम अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हो के फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा पुछे ए अनस आंजा हथ कीअं वरिया जे मुंहिंजे पे मथे आ मिटी विझी छॾियां। ही उहो ॾींहुं है 12 रबियुल उहो ॾींहुं है जंहिं में पाण ही मड़े कयूं था नबीअ से मोहब्बत कयो त 5 वक़्त नमाज़ पढ़ो नबीअ से मोहब्बत कयो त ॾाढ़ी छॾियो नबीअ से मोहब्बत कयो त अल्लाह जे दीन लाइ करे कुर्बान थी वञो नबीअ से मोहब्बत कयो त क़ुरान खे पढ़ो क़ुरान खे सम्झो क़ुरान मथे अमल कयो नबीअ से मोहब्बत कयो त नबीअ जी हदीस अचे त हदीस के साम्हूं सर झुकाए ॾियो कि मुंहिंजो कबीलो जेकी चवंदो वे समाज जेकी चवंदो वे क़ौम जेकी पण वे मुंहिंजो नफ़्स पण जेकी चए जर नबी जी ॻाल्हि अचींदी त आउं ॿिए कंहिंजी ॻाल्हि पण किन रखंदुसि। इहा आहे हक़ीक़ी मोहब्बत इहा आहे सची मोहब्बत पाण मोहब्बत खे गुरु सम्झाए वेठा आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन कंदो आहे जेकी पण ॻाल्हियूं पाण क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ सुयूं अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी के अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए।
अल्लाह रब्बुल आलमीन पा मणी मुसलमान बाएं के पंज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से सच्ची मोहब्बत करी तौफीक अता फरमाए। पा अल्लाह ताला जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से सच्ची मोहब्बत कयूं था, उन्हीं जी हर के बोल मथे पा अमल कयूं था, हर के हुक्म मथे पा हलों था, हर फरमान मथे पा पंहिंजी जान कुर्बान कयूं था। अल्लाह रब्बुल आलमीन में पा उम्मीद रखूं था जे इन अमल जे कारण, इन जज्बे जे कारण क़यामत जो ॾींहुं पांखे पण अल्लाह रब्बुल आलमीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ नसीब कंदो। पा अल्लाह ताला खां दुआ घुरूं त अल्लाह असांखे महशर जे मैदान में, ए अल्लाह असांजे क़यामत जे मैदान में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ अता फरमा। ए अल्लाह हौज़े कौसर मथे असांखे तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथे से पानी पियार। ए अल्लाह जन्नत में तू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के असां बेरो रखजा, असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ नसीब फरमा। ए अल्लाह जेके पण मुसलमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत कई था, उन जी मोहब्बत कञा वदा पण मोहब्बत हक़ीक़ी मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फरमा। ए अल्लाह मुसलमान के हर क़िस्म जी बिदअत खां, खुराफात खां, फसाद खां बचा। ए अल्लाह असां मणी मुसलमान भाई के आपस में कमे से मोहब्बत करी तौफ़ीक़ अता फरमा। जैसे असांखे जियारी असांखे इस्लाम मथे जियार न ख़ात्मो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे फरमा। आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।